ब्लॉक 1 जा जेके रहवासी आहिनि जेका एहतजाज कनि पिया इस्लामकोट प्रेस क्लब ते पहुता आहिनि कहिड़ो मुतालबो कनि था अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं छा था चवनि। असां शुरू में ई जेको आहे सो कंपनी जा इन ॻाल्हि ते हुआसीं त पहिरीं असांखे उन्हनि जो कॉलोनी ठाहे था ॾियो असां मना कई। असीं सादा माण्हू ॿाराड़ी जा पंहिंजे हिसाब सां रहण असांखे पसंदि आहे। असीं कॉलोनी में बाउंड थी नथा रही सघूं। कॉलोनी ना मंज़ूर पहिरीं खां ई कई हुई, उन खां पोइ जेको सो असां चयो त असांखे घरनि जो मुआवज़ो ॾिनो वञे। उन खां पोइ वरी CM साहब जेको सो ऐलान कयो त भाई का मुआवज़ो न ॾिनो वञे या कॉलोनी ॾिनी वञे। असां कॉलोनी में हरगज़ नथा रहणु चाहियूं। असांखे साइनू सिंध वारा आया हुआ ॻोठ सॼो गॾु करे ऐं असां वाइदो कयूं 42.5 लख जो। असांखे ॿुधायो वियो त 31 तारीख़ न मिलियो त कमु बंदि कंदा ऐं बंदि करायो वेंदो। उनखां पोइ वरी वज़ीर आला सिंध जो वॾे वज़ीर जेको ऐलान कयो आहे कॉलोनी जो बिल्कुलु कंहिं बि परवाही माण्हू खे कॉलोनी नामंज़ूर आहे। मक़ामी केरु बि माण्हू घर पसंदि नथो करे। तव्हां ॾिसो न्यू शहरी जेको आहे उन जे अंदरि जेके घर ठाहिया विया आहिनि उहे घर कहिड़े नमूने 4 फुट जी दीवार आहे जंहिंजे अंदरि को बि माण्हू नथो रही सघे, उन जो पर्दो नथो रही सघे। कंपनी ॻोठाणा गॾिजी पाण में मुआइदो जेको थियो आहे उन में सॼो ॻोठ हो, जेके बि सॼो ॻोठ आहे गॾु उन में जेको आहे सो उहो सही कयो वञे। बाक़ी असांजा माण्हू आहिनि शहर या कॉलोनी में बंदि नथा रहणु चाहिनि। सरापा एहतजाज आहिनि। हीअ चवनि पिया त मुसलसल असांजो एहतजाज जेको जारी रहंदो जेसिताईं असांखे जेका कंपनी पारां जेके मुक़ररु कयल पैसा आहिनि उहा न ॾिना विया तेसिताईं असां जेकासीं रोडनि ते हूंदासीं एहतजाज कंदासीं। मुतालबो कनि पिया सिंध क़ौम खां त उहा जेका कंपनी खे इजाज़त ॾे असांखे उहा जेका उहे पैसा ॾिना वञनि। गाज़ी बजीर अवामी आवाज़ TV न्यूज़ इस्लामकोट। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।